अदाय खुने बदलो वठी मां सुरो मां तोखे माला माल करे छॾींदुसि माला माल पंज लगी बासियूं ने तार गोनन के माया थी जोता मां सां मिनिस्ट्री आ रहा है मूंखे तूं खाता फिराए दे अरे कंहिंजी नज़र लगी अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल जागीर ड्रामे जी अचण वारी एपिसोड आख़िरी एपिसोड आहे, लास्ट एपिसोड आहे ऐं ड्रामो हिते एंड थी वेंदो ऐं ख़तमु थी वेंदो दोस्तो। इन में जेको अशमत ख़ान जो हशर बुरो थींदो, अशमत ख़ान खे पुलिस गिरफ़्तार करे वेंदी। होॾां जेको आहे अशमत ख़ान चरियो थी वेंदो, उन खे पुलिस किनो करे ॿधे वेंदी। ॿी तरफ़ जेको आहे मलूक बि इन झेड़े मारियो वेंदो सदमे में, जेको उन खे सुराण चंबो आयो उन खे चई तो हिम्मत आहे किताब खसी ॾेखार। उन खां पोइ हू मरी वेंदो, झेड़े में ख़तमु थी वेंदो ऐं अशमत ख़ान जो बुरो असरु थींदो। नूरल जेको आहे पंहिंजे दोस्तनि सां गॾु हिक ॿिए जे मथां फायरिंग करे नूरल ऐं नूरल जा दोस्त उहे बि ख़तमु थी वेंदा ऐं जेको आहे पुलिस हिते ज़बरदस्त किरदारु अदा कंदी ऐं इन सभिनी खे गिरफ़्तार कंदी। अशमत ख़ान खे चरियो करे गेले खणी वेंदी ऐं दीनू खटे वेंदो। स्कूल खुली वेंदो, स्कूल सां गॾोगॾु जेको आहे ऐं दीनू जो जेको आहे गॾु शहर जो शहरी बाबू जेको क्लास फेलो हूंदो आहे सुराण जो, उहो ऐं दीनू ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि, स्कूल खुली वेंदा आहिनि। सरमंद बि ख़ुशि थींदो आहे। बाक़ी नूरल जो बुरो असरु थींदो आहे, उनजो दोस्त जो बि हणी हिक ॿिए खे जेको आहे टांडा ॾेई छॾींदा आहिनि। अचण वारी एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं मलूक जो बि बुरो ई असरु थींदो आहे ऐं मलूक बि फिनिश थी वेंदो आहे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।